नाज़रीन, सिंध के 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन रोशन तारा स्कूल सेक्रेटरीट पारां उस्तादनि खे मञता एवॉर्ड ॾियण जे लाइ तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन रोशन तारा स्कूल सेक्रेटरीट पारां मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में उस्तादनि खे मञता एवॉर्ड ॾियण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शरीक डिविज़नल कमिश्नर हैदराबाद ख़ालिद हैदर शाह, डिप्टी कमिश्नर ख़ालिद कुरैशी समेत सगा जे अॻुवाणनि ऐं शागिर्दनि समेत उस्तादनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त अॼोके प्रोग्राम कराइण जो मक़सदु आहे त तालीम खे बहितर बणायूं। हिननि चयो त सिंध जे अंदरि अॼु बि केतिरा ई स्कूल बंदि आहिनि, जंहिंजे करे ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। हिननि चयो त सिंध जे अंदरि रोशन तारा स्कूल सगा जे सिकार सां हलंदड़ आहिनि, जिन में तालीम जो मयार सरकारी स्कूलनि खां बहितर आहे। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा 24 रोशन तारा स्कूल आहिनि, उहे सिंध में आहिनि ऐं असांजो हर साल बोर्ड में असांजा ॿार पोजीशन खणंदा आहिनि। के इंजीनियर आहिनि, के डॉक्टर आहिनि, के डिप्टी कमिश्नर थी विया आहिनि, के ॿाहिरि फॉरेन हलिया विया आहिनि। इहो असांजो सिगा जो ख़ासि मक़सदु आहे। सम्झां थो सिगा गुज़िरियल 50 सालनि खां वठी तालीम जी मद में तमामु घणियूं ख़िदमतूं करे रही आहे। उन मां रोशन तारा स्कूल बि आहिनि, जेको हिकिड़ो ब्रांड नेम आहे सिगा जो। उन्हनि मां असां बेस्ट टीचर्स जा जेके आहिनि उहे सिलेक्शन कई आहे, वॾे प्रोसेस मां गुज़ारे करे, ऐं बेस्ट स्टूडेंट्स उन्हनि खे असीं एवॉर्ड ॾेई रहिया आहियूं। तॾहिं असां ॾिठो त मयारी तालीम सरकारी स्कूल में ख़तमु थी वञे त असां पंहिंजा स्कूल क़ाइमु कया ऐं अलाह जो शुक्र आहे त उन में जेके उस्ताद रखिया अथऊं उहे मयारी तालीम ॿारनि खे ॾियनि पिया। असां हर साल हिते ईंदा आहियूं ऐं ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। इन प्रोग्राम में स्पीचिस थींदा आहिनि, टेबलोस थींदा आहिनि ऐं ॾाढो असां इंजॉय कंदा आहियूं। इल्म जे बारे में थींदा आहिनि, तालीम जे बारे में थींदा आहिनि, असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं इलाही भलो स्कूल आहे, हिन में इलाही पढ़ाई बि आहे, हिन में इलाही अहिड़ा सुठा प्रोग्राम थींदा आहिनि जंहिंमें असांखे परफॉर्मेंस जो मौक़ो मिलंदो आहे। सुठा में सुठा टीचर्स आहिनि त उन्हनि खे एवॉर्ड मिले ऐं मतिलबु ॿियनि टीचर्स खे बि मौक़ो मिले त एवॉर्ड उन्हनि खे बि ॾिना वञनि। हिननि चयो त सरकारी स्कूलनि जे अंदरि तालीम जो मयार सुठो न हुजण जे करे वालिदेन ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइण खे तरजीह ॾियनि था। हिननि चयो त हुकूमत खे घुरिजे त सिंध जे अंदरि बंदि पियल स्कूलनि खे खोलाए तालीम जो मयार बहितर बणाइण लाइ क़दम खयां वञनि, जॾहिं त स्कूल जे ॿारनि पारां टेबलो बि पिणु पेश कया विया। उन मौक़े ते सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ स्कूल जे उस्तादनि ऐं ॿारनि खे शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।